मुझे लाइ दुआ कजो अल्लाह साईं मुझे हौसलो ईअं ई रखे। कुछ माण्हू त अहिड़ा आहिनि जेके डिसलाइक कंदा, जेके ॻाल्हियूं बि ठाहींदा। बीबी खतीजा भी कयो आहे न कम। हाँ बीबी खतीजा ताजिर हुई जी जी। वरी अॼुकल्ह उन्हनि खे असांजी न्याणी आहे निकिती आहे हिन ते शाबाश आहे कमु करण जे लाइ, अवाम जी भला जे लाइ। अॼुकल्ह महांगाई जो दौरु आहे, उन ख़िलाफ़ लिहाज़ आहे जेको असांजी बची करे पई हलाए। सभु ताउन कयो। न भेण अथव नंढड़ी बची आहे निकिती आहे, असां ताउन कयो सभु। महिरबानी चाचा, महिरबानी। हौसलो वधायो ताकी अॻिते कमु वधे, हिननि जो चैनल तरक़ी करे। 2750 जो वॻो आहे, वधीक डिस्काउंट करे तव्हांखे 1750 ॿुधायो, वधी जे करे 50 वरी डिस्काउंट। अच्छा महिरबानी हुजे तव्हां चैनल शो करे असांखे डिस्काउंट ॾियारी जाम साल की मेरा चैनल तो भाइरन की याद आप लोग ये 820 का दे रहे हो। अगर मेरा चैनल देख के कोई आपके पास आए तो मुझ बहन के लिए क्या? चैनल की वजह से अभी बहुत मेहनत कर रही है अपने चैनल के लिए, अल्लाह पाक इन्हें कामयाब करे और सदा ऐसे ही अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद कयां थी त तव्हां सभु ठीकु हूंदो, ख़ुशि हूंदो, टाइट लॻा पिया हूंदो। अॼु मां आई आहियां नवाबशाह जी हिकु शॉप ते जंहिंजो नालो आहे सिंध क्लॉथ शॉप। हीअ शॉप तमामु ई सुठो आहे। हिन ते घर जी इस्तेमाल जूं सभई शयूं मौजूदु आहिनि। हिन दुकान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हिते यतीम छोकिरियुनि जे लाइ ख़ुसूसी डिस्काउंट आहे। उन्हनि जे ॾाज में 50% ऑफ आहे। जीअं का बेवा माई आहे, उनखे 3-4 धीअरूं आहिनि त हू पंहिंजी धीअरुनि जो ॾाज अचे हितां वठे थी, हिते 50% उनखे ऑफ मिले थो। मुंहिंजे हिन वीडियो खे जेके बि ॾिसनि उहे घणे खां घणो शेयर कनि त जीअं कंहिं ग़रीब माण्हू जी, कंहिं ग़रीब बेवा माई जी मदद थी सघे। मुंहिंजे हिन वीडियो जे ज़रिए मुंहिंजी तव्हां सभिनि सां रिक्वेस्ट आहे, मुंहिंजे हिन वीडियो खे जाम सारो शेयर कजो जीअं कंहिंजी मदद थी सघे। असांजे करे कंहिंखे किथे को फ़ाइदो मिले, इन खां वधीक असांखे छा खपे। मथे फ्लोर ते बि कंबल ऐं सवड़ियूं मौजूदु आहिनि ऐं सिंधी चादरियूं। हिन दुकान ते टोटली ॾाज जो सामान जेको आहे उहो मौजूदु आहे। कारपेट आहिनि ऐं हीअ छा आहिनि? प्लास्टिक कारपेट आहे। प्लास्टिक कारपेट जेको ज़मीन ते हेठि विछाईंदा आहिनि, चटायूं। हा हेॾे हीअ छा पियो आहे? हीअ कारपेट आहिनि, प्लास्टिक कारपेट आहे, कंबल आहिनि, ॿारनि जा बि सेट आहिनि। चाचा तव्हांजी दुकान तां कहिड़ो कहिड़ो सामान मिली वेंदो आहे? असां वटि हर शइ मिलंदी आहे। ब्लैंकेट मिलंदा आहिनि, ब्लैंकेट सेट मिलंदा आहिनि, वेलवेट जी रज़ाई वग़ैरह सभु मिलंदी आहिनि। ऐं बेडशीट डबल जा, सिंगल जा, टाविल हूंदा आहिनि, सोफ़ा सेट जा कवर, कारपेट ऐं बच्चनि जा ॿारनि जा ब्लैंकेट हूंदा आहिनि। इन खां अलावा पायदान हूंदा आहिनि। 25 में ग़रीबनि जे लाइ बि माल हूंदो आहे हर क़िस्म में, ऐं 12 हूंदो आहे ख़ुशूसी डिस्काउंट सां। अच्छा अगरि जे चाचा मुंहिंजे चैनल जे ॾिसण जे उन सां केरु अचे तव्हां वटि त पोइ तव्हां केतिरो डिस्काउंट करे सघो था? असां फुल डिस्काउंट कंदा आहियूं। ख़ासि करे असां नंढड़ियुनि लाइ रिआयत कंदा आहियूं। जहेज जो सामान आहे तमामु 50% डिस्काउंट करे सघंदा आहियूं। ॿारनि खे मुंहिंजो चवणु आहे बाबा फुल डिस्काउंट कयो आहे। अच्छा ग़रीब छोकिरियुनि जे लाइ जंहिंजो जहेज वग़ैरह ठहंदो आहे। 4-5 नंढड़ियूं आहिनि, असां ताउन कंदा आहियूं। माशाल्लाह माशाल्लाह। हाजी साहब तव्हां त फॉर्म वग़ैरह हूंदी आहे, पिलोस, मैट्रेस। माना जेके ग़रीब मायूं आहिनि हिते नवाबशाह वारियूं जिन जूं 3 खां 4 छोकिरियूं आहिनि, उन्हनि सां तव्हां फुल डिस्काउंट कंदा आहियो? ॿुधाईंदा आहिनि ग्राहक वीचारी अची चवंदा आहिनि मूंखे और मां वेठो ई इन करे आहियां। अच्छा डीलिंग सॼी ॿाहिरि कंदा आहिनि, कोई मूंखे ॿुधाईंदा आहिनि कोई आया रिआयत कयो त पोइ अलहमदुलिल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह। हाजी साहब पोइ जो नियाणियूं तव्हांखे दुआऊं बि कंदी हूंदियूं? कंदा आहियूं माशाल्लाह। शॉपिंग हूंदी आहे लेडीज़ हर क़िस्म जी, ऐं ॿाहिरि रिआयत हूंदी आहे। 1000 खां 200-300 रुपया इनशाला घटि रेट हूंदा। मुंहिंजा ॿार जेका आहिनि बच्चा आहिनि, हीअ शामा, सुफियान आहे, हीअ पाण मां मार्केटिंग कयो। असां दुकान तां मतिलबु जेका ईंदा आहिनि एजेंट वग़ैरह उन्हनि खां माल न वठंदा आहियूं। हीअ पाण परचेसिंग लाइ वेंदा आहिनि फैसलाबाद, कराची, गुजरांवाला, मुल्तान, बोले पैसा ॾेई माल वठी ईंदा आहिनि, पैसा ॾेई माल ॾेई वेंदा आहिनि। माशाल्लाह कोई ॻाल्हि न आहे जे असां मतिलबु तव्हां घणो प्रॉफिट उहो ई न आहियो रखंदा पंहिंजे सामान ते? 65 साल पुराणो कारोबार आहे। माशाल्लाह। 5 years पर पब्लिसिटी न आहे, अलाह तो हलूं पिया।
बस ठीकु आहे, अला कंदो। दुकानदारी करे रात जो घर लाइ माशाल्लाह। फुल डिस्काउंट ॾींदा आहिनि। मुंहिंजो वीडियो ॾिसी केरु अचे तव्हांखे ॿुधाए त असां आदि जो वीडियो ॾिसी आया आहियूं, पोइ उन सां छा डिस्काउंट हूंदो? 50% 40% डिस्काउंट कंदा आहिनि। माशाल्लाह, महिरबानी चचा, तव्हांजी महिरबानी खोड़ सारी। न चचा बस महिरबानी महिरबानी, तव्हां एतिरो प्यार ॾिनो, एॾी इज़त ॾिनी मुंहिंजे लाइ, इहो ई खोड़ आहे। मां पाण न्याणी आहियां, मुंहिंजी 5 न्याणियूं आहिनि। बस दुआ कजो मुंहिंजे लाइ। बस मुंहिंजे लाइ दुआ कजो, अलाह साईं मुंहिंजो हौसलो ईअं ई रखे। कुझु माण्हू त अहिड़ा आहिनि जेके डिसलाइक कंदा, जेके ॻाल्हियूं बि ठाहींदा। बीबी खतीजा बि कयो आहे न कमु। हा बीबी खतीजा ताजिर हुई। जी जी। वरी अॼुकल्ह जेको माहौल थियो पियो आहे, जे ही ॿार जेका आहिनि या न्याणियूं आहिनि या का ॻाल्हि करे करे त माण्हू नाराज़ थी वेंदा आहिनि। ईअं न थींदो। हाणे ॾिसो पिया, बीबी खतीजा पाण पैगाम ॾिनो हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मां तव्हां सां निकाह करणु चाहियां। हा, उहो पाण ते जारत कंदी हुई। जारत कंदी हुई, हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो। अॼुकल्ह एतिरी ॻाल्हि थी वई त हिन चाचा सां ॻाल्हाए मूंखे तमामु ई घणो सुठो लॻो। अहिड़नि ई प्यारनि माण्हुनि जे सदके त हीअ दुनिया हले पई थी। अदा हिन दुकान ते कंबलनि खां अलावा ॿियो छा छा मिली वेंदो आहे? कंबल सेट, पर्दा ऐं ॿियो सोफ़नि जा कवर, कपिड़ा ॿई, लेडीज़ बि मर्दाना बि। ऐं अदा हिते जे मुंहिंजो चैनल ॾिसण वारा अची वञनि त उन्हनि जे लाइ छा डिस्काउंट हूंदो? डिस्काउंट थी वेंदो उन्हनि सां? या महिरबानी कजो। पर्दा अच्छा, वैरायटी कीअं आहे? तमामु सुठी वैरायटी आहे। ठीकु आहे भाउ, महिरबानी। हीअ सॼो हितां कंबलनि जो हाल आहे न मथे? सिंधी चादरूं बि मिली वेंदियूं आहिनि? खे हीअ असांजी न्याणी आहे, निकिती आहे, हिनखे शाबाश आहे कमु करण जे लाइ, भॻवान जी भला जे लाइ। अॼुकल्ह महांगाई जो दौरु आहे, उन खिलाफ़ बि यादि आहे जेको असांजी बची करे पई आहे। सभु ताउन कयो, न भेण अथव नंढड़ी बची आहे, निकिती आहे, अॼु सां ताउन कयो सभु। महिरबानी चाचा, महिरबानी। हौसलो वधायो ताकी अॻिते ई कमु वधे, मुंहिंजो चैनल तरक़ी करे, तौफ़ीक़ ॾे जे हलंदा रहनि, कमु कंदा रहनि, हिन जो काफ़िलो ठही वञे। महिरबानी एतिरी गुंजाइश हिकिड़ी निकिती आहे, हिन खां 2-4 माण्हू निकिरनि त सुठो आहे। न्याणियूं निकिरनि, भेनरूं निकिरनि, 2-3 चाचियूं ईअं त थोरो कमु हिनखे सहूलियत थींदी। अच्छा, महिरबानी तव्हांजी, महिरबानी चाचा साईं, महिरबानी। 2750 जो वॻो आहे, वधीक डिस्काउंट करे तव्हांखे 1750 ॿुधायो, वधी जे करे 50 वरी डिस्काउंट। अच्छा, महिरबानी जो तव्हां चैनल शो करे असांखे डिस्काउंट ॾियारी। जाम साहब की मेरा चैनल ते ॿुधाइण जी ॻाल्हि महिरबानी। ज़रूरु ईंदसि मां जाम साहब जी। दरगाह ते पंहिंजा दुकान आहिनि। अच्छा, ज्वेलरी जो दुकान आहे, ज़रूरु ईंदमि जाम साहब मां। महिरबानी। आप लोग ये 820 का दे रहे हो। अगर मेरा चैनल देख के कोई आपके पास आए तो मुझ बहन के लिए क्या कुछ तो डिस्काउंट होगा? ये तो अब आपने बताया। अच्छा, कपड़ा अच्छा है, मेहरबानी भाई। बहुत मेहनत कर रही है अपने के लिए, अल्लाह पाक कामयाब करे और सदा ऐसे ही